सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं जवाहर पे ॻाल्हायां वा ड्राइवर। जी दा साईं ये जेको मुंहिंजी गाॾी जो कमु थियो आहे उस्ताद मुनवर वटि, हाँ इहो 32-33 हज़ार रुपए जो कमु थियो आहे। अॼु रमेश साहब फोन की सही करे वञे। हाँ आयो हुअमि मां त 94,800 रुपए जो बिल आहे। हाँ छो? बसि सर हाणे तव्हां जो हुकुम कयो त मां सही कयां न कयो तव्हांजी मर्ज़ी, जीअं तव्हां हुकुम ॾियो। रमेश वेठो? रमेश कोन साईं, सिकंदर आहे। सिकंदर के ॾे मां पुछांसि। जी सर। भाउ हेॾो छो ठाहियो अथव? सर 35-36 हज़ार जो तो सामान आयो, उन खां पोइ 21% इनकम टैक्स सील टैक्स वेंदो हिन ते। हाँ यार इहा ॻाल्हि आहे। असां त भाऊ खे मूं सम्झायो पर भाऊ जज़्बाती थी वियो, न सम्झो मुंहिंजी ॻाल्हि। न हाणे इहे तव्हांखे शयूं जेके ॿुधायमि इहे ईअं ई थींदियूं जेके थींदियूं रहंदियूं आहिनि। हाँ ठीकु आहे सर। ठीकु आहे। ओके सर। प्लीज जी साईं। हाँ यार उहो त 21% त टैक्स त आहे न, उहो त लॻंदो। बाक़ी मुंहिंजो मिस्त्री पंहिंजा पैसा बि त वठंदो न सामान खां अलावा। सर हाणे जीअं तव्हां हुकुम कयो तव्हां चवंदो सही कंदासीं। हा करे ॾियो, सही करे ॾियो। बाक़ी सही थो चयो न पाण बि। हा सर ॾाढो अवर आहे पर हाणे इनकम टैक्स लाइ छा जो आहे अलॻि ख़बर आहे। उहो त पुछा कर मुंहिंजी लिगारी न कूड़ तो असां कोन हणंदासीं, न हो हणंदा न असां हणंदासीं। न साईं न उहा पंहिंजी ॻाल्हि आहे। ठीकु आहे। हा हा ठीकु आहे सर। हा ठीकु उहो लॻंदो हर बिल ते लॻंदो आहे, ठेकेदारनि खां वठंदा आहियूं। आहे। ठीकु आहे सर। ठीकु आहे, महिरबानी सर।